नादिन डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस के ऑपरेशन में फिदनातुल हिंदुस्तान जा 7 खारजी मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब इंटेलिजेंस बुनियाद ते भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई कई वई। मारिजी वियल दहशतगर्दन के कब्जे में हथियार और बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दन सां फायरिंग की ॾे वठ में कोयटा वासी मेजर सिफ्तैन हैदर शहीद थी वियो आहे। पाक फौज दहशतगर्दी के मुकम्मल खात्मे लाइ पुरअज़म आहे। बे तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ और घरू वज़ीर मोहसिन नकवी पारा सिक्योरिटी फोर्सेस के ख़िराज तहसीन पेश किया वियो आहे। नादरीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहा आहियूं त डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस के ऑपरेशन में फिदनातुल हिंदुस्तान जा 7 खारजी मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब इंटेलिजेंस बुनियाद ते भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई कई वई। मारिजी वियल दहशतगर्दन के कब्जे में हथियार और बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दन सां फायरिंग की ॾे वठ में कोयटा वासी मेजर सिफ्तैन हैदर शहीद थी वियो आहे। पाक फौज दहशतगर्दी के मुकम्मल खात्मे लाइ पुरअज़म आहे। बे तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ और घरू वज़ीर मोहसिन नकवी पारा सिक्योरिटी फोर्सेस के ख़िराज तहसीन पेश किया वियो आहे।